कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। आखिर ये छो थींदो आहे तो इंसान नमाज पढ़ंदे भी गुनाहगार हो। आखिर ये छो थींदो आहे तो इंसान रोज़ा रखी करे भी गुनाहगार हो। हालांकि असां तो सब पंहिंजी इस्लाह चाहिनि था। जेका यो सवाल पूछो हर शख्स ये दावा करे तो मां साईं पंहिंजी इस्लाह चाहियां तो मां तो कॾहिं बिगाड़ नथो पसंद कयां। वो आखिर असांखे वो नतीजो नमाज ऐं रोज़े मां उहो नथो मिले जेको असीं चाहियूं था। मुस्लमान वॾे जो हिकिड़ो ई जवाबु आहे, असां ईअं रोज़ो रखियो नाहे जीअं असांखे रखणु खपे। असां ईअं नमाज़ पढ़ी कोन्हे जीअं असांखे पढ़णु खपे। कुरान पढ़ंदा आहिनि मस्जिद में मौजूद मुंहिंजे हर जमायती आयत ॿुधी हुई, इन्न सलात तन्हा अनिल फहशाइ वल मुनकर। बेशक नमाज बेहयाई ऐं बुराई खां बचाए थी। आप थोरो ने आयत गौर करियो अल्लाह छा चई रहियो आहे। हिन आयत जो मतिलबु आहे नमाज़ी हुजे ऐं गुनाह करे ईअं कोन थिए। इन सलात तन्हा नमाज़ी खे नमाज गुनाह का रोके छॾी, और बुराई का रुकजी हुजो। कुरान तो चए तो नमाज़ी गुनाह का रुकजी वेंदो आहे, पर अॼोको नमाज़ी गुनाह खां कोन थो रुकजे। मसलो छा आहे? मसलो इहो आहे त कुरान सही आहे, असांजी नमाज़ ग़लति आहे। रोज़े जो मक़सदु छा आहे? एक कलाकनि जी बुख आख़िर छो? एक कलाकनि जी उञ आख़िर छो? हिलाल खाइण खां असां रुकिजी वियासीं आख़िर छो? मुशक्क़त भी आहे, तकलीफ़ भी आहे, बुखो बर्दाश्त कयूं था। मुसलमानों सबब छा आहे? कुरान हिकिड़ो जवाब ॾिनो आहे। फरमाई रोज़ा मूं इन करे फर्ज़ कया लअल्लकुम तत्तक़ून। रोज़ा छो फर्ज़ थिया? ही बुख छाजे लाइ, ही उञ छाजे लाइ? लअल्लकुम तत्तक़ून, त जीअं तव्हां मुत्तक़ी बणिजी वञो, गुनाह खां रुकजी वञो। मुसलमानों नमाज भी इन जे लाइ त गुनाह खां बचो, रोज़ो भी इन जे लाइ त गुनाह खां बचो। पर जे ॿई कम करे तव्हां गुनाह खां न बची सघियो त हिन नमाज जो माफ़ कजो फ़ाइदो न आहे। तव्हां नमाज भी पढ़ो, तव्हां हराम भी खाईंदा रहो, शायदि इन सदे जो फ़ाइदो कोन आहे। तव्हां रोज़ा भी रखो, तव्हां कूड़ भी ॻाल्हायो, बोहतान भी ॻाल्हायो, रिश्वत भी वठो, ज़ुल्म भी कयो, गुनाह भी करियो, तव्हांजे आदात अतवार जुर्म में का तब्दीली न अचे, तव्हांजे नफ्स में को इनकलाब न अचे, तव्हांजे निगाहनि में हया पैदा न थिए, तव्हां ज़बान ते कंट्रोल न करे सघो, तव्हां पंहिंजी ख़्वाहिशात अना खे न मारे सघो, त माफ़ कजो रोज़े जो फ़ाइदो कोन्हे। रोज़े जो मक़सदु आहे गुनाह खां रुकजी वञो, नमाज जो मक़सदु आहे गुनाह खां रुकजी वञो, रोज़े जो मक़सदु आहे पंहिंजी ख़्वाहिशात खे ख़तमु कयो। सॼी दुनिया खे सम्झाए सघूं था, पर ये जेका दिल आहे न इन खे नथा सम्झाए सघूं। सॼी दुनिया खे पंहिंजे साम्हूं मजबूर करे सघूं था, पर दिल जे साम्हूं असां पाण मजबूर थी वेंदा। कीअं अल्लाह जे हुकुम अखियुनि खे झुकायो,
दिल चेती न अख आजाद हुजे तो कंहिंजी मञदा। अल्लाह जो हुकुम हय्या अलस्सलाह अस्सलातु खैरुम मिनन नौम। अल्लाह जो हुकुम अकीमुस्सलाह नमाज पढ़ो पर दिल चेती न अञा निंड जी जरूरत आहे तो कंहिंजी मञदा। अल्लाह जो हुकुम कुल्लिल मुमिनीन यग़ुज़्ज़ू मिन अबसारिहिम। मोमिन मर्दन के चो अखियन के हेठ रखन। कुल्लिल मुमिनाति यग़ुज़्ज़ुना मिन अबसारिहिन। मोमिना औरतन के चो पंहिंजे अखियन के हेठ झुकाएं पर दिल चेती न असां कंहिंजी मञदा। आखिर दिल जे साम्हूं असीं एॾा मजबूर छो थियासीं? मुसलमान यकीनन दुनिया के समझाइण सवलो आहे, दिल के समझाइण ॾाढो मुश्किल आहे। जेकॾहिं चाहियो था अना मरी वञे, जेकॾहिं चाहियो था असां पंहिंजे दिल खे समझाए वठूं, जेकॾहिं चाहियो था असांजे नफ़्स असांजे ज़ात असांजी ज़बान ते कंट्रोल हुजे, पोइ रब ज़ल जलाल समझायो आहे। फरमाई या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीला निस्फहु अव इनकुस मिन्हु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल कुरआन तरतीला इन्ना सनुल्की अलैका कौलन सकीला इन्ना नाशियतल लैल हिय अशद्दु वतअन व अक़वमु क़ीला। ए मुंहिंजा नबी तहज्जुद पढ़ंदा कयो, रात जो क़ियाम कंदा कयो। ए चादर के वेण वारा उथो तहज्जुद पढ़ंदा कयो, पूरी रात तहज्जुद पढ़ो, अध रात तहज्जुद पढ़ो, उन्हें का घट करे छो, बेहतरीन तरीके से कुरान पढ़ो, कुरान की तिलावत करो। अल्लाह तहज्जुद पढ़ना से छा थींदो? फरमाए इन्ना नाशियतल लैल हिय अशद्दु वतअन व अक़वमु क़ीला। ही तहज्जुद, ही नमाज, ही सजदा, ही कुरान की तिलावत, हिय अशद्दु वतअन। इहा शय तव्हांजी ख्वाहिशात के खत्म करे छे, ताजो दिल ते कंट्रोल थी वेंदो, ताजो नफ्स ते कंट्रोल थी वेंदो, ताजी दिल आजाद ना बल्कि काबू रहंदी, ताजो ख्वाहिशात बेलगाम ना बल्कि वो कंट्रोल में हो। अशद्दु वता ता मजबूती से अपनी ख्वाहिशात ते कंट्रोल करे वेंदो। वो अक़वमु क़ीला खबरों तो वॾियूं कयूं था पर करे खुद कुछ कोन था सघूं। पंहिंजे नफ्स में पंहिंजी ज़ात ते जॾहिं ॻाल्हाइण जो वारो हुजे त असीं ॾाढा तेज़ आहियूं, ॻाल्हियूं अहिड़ियूं था करियूं सम्झ में ईअं थो अचे त 5 मिंटनि में दुनिया फतह कंदासीं, पर दिमाग़ बि कोन था पढ़ी सघूं, वक़्त ते तिलावत बि कोन था करे सघूं, पंहिंजी ज़ात पंहिंजे नफ्स में तब्दीली कोन था आणे सघूं। गुफ़्तगू केतिरी वॾी आहे त असां चऊं था दुनिया फतह कंदासीं, पर पंहिंजी ज़ात ते कंट्रोल कोन्हे। जेकॾहिं असां केरु कचहरी करे असां चऊं था चंद ॾींहंनि में पाकिस्तान में इस्लाम जो निफ़ाज़ कंदासीं, पर मसलो इहो आहे त पंहिंजी ज़ात ते बि निफ़ाज़ कोन था करे सघूं। ॻाल्हियूं आहिनि मुल्क में नाफ़िज़ कंदासीं इस्लाम, पर पंहिंजी ज़ात ते निफ़ाज़ कोन था करे सघूं। ही ज़बान जेका चए थी उनजी पाबंद कोन्हे, जेके लफ़्ज़ ॻाल्हायूं था उनजा पाबंद न आहियो। अल्लाह फरमाए थो तहज्जुद पढ़ो, तव्हांजी ज़बान भी सही थी वेंदी, तव्हांजी दिल भी सही थी। इन आयत जो भी मकसद इहो आहे, नमाज जो मकसद आहे गुनाह खां बचो, रोज़े जो मकसद आहे गुनाह खां बचो, ज़िक्र जो मकसद आहे गुनाह खां बचो, हज जो मकसद आहे गुनाह खां बचो। खुज़ मिन अम्वालिहिम सदका तुतहिरुहुम व तुज़क्कीहिम बिहा। ए मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि खां ज़कात वठो, इन्हनि खां सदकात वसूल करियो। अल्लाह इंसान छा थींदो? फरमाई तुतहिरुहुम व तुज़क्कीहिम बिहा। इहा ज़कात, इहो सदको इन्हनि जे दिल के पाक कंदो, इन्हनि जे वजूद के पाक कंदो। माना ज़कात जो भी मकसद आहे गुनाह खां बचो, सदकात जो भी मकसद आहे गुनाह खां बचो। कुल इबादात जो मरकज़, महवर, मकसद ऐं मतलब इहो निकिरे थो त अल्लाह जो बानो गुनाह खां बची वञे। केतिरा बचाइनि असां? पंहिंजे वजूद ते गौर करियो, पंहिंजे नफ्स ते गौर करियो, पंहिंजी ज़ात ते गौर करियो। ही बाबरकत वही हो। असीं अल्लाह जे घर में पंहिंजी तरबियत लाइ वेठल आहियूं, पंहिंजे इस्लाह लाइ वेठल आहियूं। अल्लाह जा माना अला लहुल ख़ल्क़ु वल अम्र। अल्लाह कुछ समझाए तो तव्हांखे, अल्लाह का नसीहत करे रहियो आहे तव्हां। अला लहुल ख़ल्क़ु वल अम्र। अल्लाह फरमाए तो खबरदार मखलूक बि मुंहिंजी आहे त हुकुम बि मुंहिंजो हलंदो। छा मतिलब आहे? अल्लाह तोखे मूंखे समझाए रहियो आहे, बंदा तुंहिंजी अख मूं ठाही आहे,
इन्हें तो हुक्म मुंहिंजो हलणु खपे, तुंहिंजी ज़बान मूं ठाही आहे, इन ते हुक्म मुंहिंजो हलणु खपे। या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम, बंदा रब अल करीम आखिर कहिड़ी शइ तोखे हुन खां गाफ़िल करे छॾियो। अल्लज़ी ख़लक़क फसव्वाक फ़अदलक फ़ी अय्यि सूरतिन मा शाअ रक्कबक, बंदा जंहिं रब तोखे ठाहियो आहे, तुंहिंजो वजूद ठाहियो अथसि, तुंहिंजी शिकिल ठाही अथसि, तोखे अणॻणियूं नेमतूं अता कयूं अथसि, लातादाद तुंहिंजे मथां एहसान कया अथसि, तुंहिंजूं दुआऊं क़बूल करण वारो, तोखे तहफ़्फ़ुज़ ॾियण वारो, तोखे सिक्योरिटी ॾियण वारो, मसाइब खां बचाइण वारो, शिफ़ा ॾियण वारो, गम मटाए ख़ुशियूं अता करण वारो, परेशानियुनि मां सुकून अता करण वारो, गुरबत मां मालामाल करण वारो रब्बुल आलमीन, उन रब तोखे सभु कुझु अता कयो आहे। बंदा अला लहुल ख़ल्क़ु वल अम्र, तुंहिंजे मथां हुकुम मुंहिंजो हलंदो, आर्डर मुंहिंजो हलंदो। अल्लाह जा माण्हू घणा पाबंद आहिनि, केतिरा पाबंद आहियूं। अचो हिन अल्लाह जे घर में वेही पंहिंजी इस्लाम कर, पंहिंजे वजूद जी, पंहिंजे ज़ात जी त निमाज़ जो मक़सद आहे गुनाह छॾणु, पोइ जेके गुनाह खे छॾे, रोज़े जो मक़सद आहे गुनाह खे छॾणु, जेके गुनाह अञा ज़िंदगी में बाक़ी आहिनि उन्हनि खे छॾे ॾियो, इस्लाह करो, एहतिसाब करो पंहिंजे वजूद जो। यकीनन यकीनन है इंसान चलो ज़ाहिर माण्हुनि जे साम्हूं न बि चओ, पर अल्लाह जे साम्हूं तो इतराफ़ करणो पवंदो। अल्लाह खे ख़बर आहे मुंहिंजे बंदे जी अखि ख़यानत कंदी, कूड़ ॻाल्हायोसीं केरु कोन सम्झी सघियो, अल्लाह खे त ख़बर आहे मुंहिंजे बंदे कूड़ ॻाल्हायो। तन्हाई असांजी कीअं आहे मुंहिंजे रब खे ख़बर आहे। जिंदगी में दोस्तन सां राज़दाराना गुफ्तगू कहिड़ी आहे, अल्लाह कबूल हाकिमीन खे ख़बर आहे। हाँ थोरो सोचो, अल्लाह कॾहिं तव्हांखे ख्वार कयो आहे, अल्लाह कॾहिं तव्हांखे तानो ॾिनो आहे, अल्लाह कॾहिं तव्हांखे भेण ॾिनो आहे, नाफ़रमान थी वञो न कॾहिं पी बि नाराज़ थी चवंदो अब्बा मुंहिंजे साम्हूं न अचिजा, पर अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात कॾहिं तानो कोन थो ॾिए, एतिरा ॾींहं किथे कॾहिं अल्लाह मेणो कोन थो ॾिए त बंदा हाणे छो आयो है, अल्लाह कॾहिं नाराज़ थी ईअं कोन थो चए त बंदा हाणे घुरणु बंदि कर, तुंहिंजी दुआ क़बूल ई कोन थींदी। अल्लाह केॾो महिरबान, अल्लाह केॾो महिरबान। इब्न क़य्यिम रहमहुल्लाह फरमाइनि था अल्लाह यस्सुरुना, अल्लाह असांजे मथां पर्दा रखे, सुम्मा युनादीना, पोइ वरी पंहिंजे बंदनि खे सॾु करे, कुल या इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, सॾण खां पोइ तौबा जी तौफ़ीक़ ॾे थो, दुआ जी तौफ़ीक़ ॾे थो। बंदो जॾहिं दुआ घुरे थो, बंदे जा गुनाह माफ़ करे थो, गुनाह खाली माफ़ नथो करे, गुनाह खे नेकियुनि में रब्बुल आलमीन मटाए थो। वहुवल गफूरुल वदूद, इते बि ख़त्म कोन्हे, अल्लाह साॻे गुनहगार सां मोहबत बि करे थो। असां रब खे छॾे ॾियो, उनजा नाफ़रमान थी वियो, उनजी इताअत न करियो, उनजी बंदगी न करियो, पोइ अल्लाह जो कसम असां जहिड़ो ज़ालिम केरु कोन्हे, असां जहिड़ो नादान केरु कोन्हे, उन माण्हू जहिड़ो कोई ज़ालिम ई कोन्हे जंहिंजा फर्ज़ बि पूरा न आहिनि, जेको रोज़नि में खुटल आहे, जेको निमाज़ में खुटल आहे, जेको सदक़ात ज़कात ऐं अख़लाक़ में खुटल आहे। वमा ज़लमनाहुम, अल्लाह फरमाए तो असां इन्हनि ते ज़ुल्म कोन कयो आहे, वलाकिन कानू अनफुसहुम यज़लिमून, बल्कि ज़ालिम ये पाण आहिनि जिन्हनि पंहिंजे वजूद ते ज़ुल्म कयो आहे, जिन्हनि पंहिंजे नफ़्सनि ते ज़ुल्म कयो आहे। वॾो ज़ालिम आहे उहो जंहिंजा फ़राइज़ बि पूरा न हुआ। कुतिलल इंसानु मा अकफ़रा मिन अय्यि शैइन ख़लक़ा मिन नुत्फ़तिन ख़लक़हु फ़क़द्दरा सुम्मा सबील यस्सरा सुम्मा अमातहु फ़अक़बरा सुम्मा इज़ा शाअ अंशरा कल्ला लम्मा यक़ज़िब अमरा। अल्लाह फरमाए तो ज़िंदगी ॾिनी, नेमतूं ॾिनियूंसीं, हिन खे क़त्ल कयो वञे, केॾो ना शुक्रो आहे, केॾो वॾो ज़ालिम आहे, केॾा इंसान कयासीं, नेमतूं अता कयोसीं, ज़िंदगी अता कईसीं, पोइ पंहिंजी हालत इहा आहे, दुनिया मां हलियो वियो, कफ़न पाए वरितई, क़बर ठही वई, कल्ला लम्मा यक़ज़िब अमरा, जेको असां हुकुम ॾिनो आहे न अञा पूरो कोन कयो। मुस्लमानो अल्लाह जा हुकुम पूरा कयो, अल्लाह जा फ़राइज़ पूरा कयो। अल्लाह जो कसम आहे ज़िंदगी में रब जी बंदगी खां सवाइ कुझु बि कोन्हे, सॼी दुनिया धोखो आहे, हे पैसे धोखो आहे, ये दुनिया की शोहरत धोखो आहे, दुनिया की वाहवाही नाला ववल हयात दुनिया इल्ला मताउल गुरूर। अल्लाह फरमाए तो केतिरो कमाईंदो, सॼो धोखो, केतिरो बैलेंस गॾु कंदो, केतिरा खज़ाना जमा कंदो, धोखे खां अलावा कुझु बि कोन्हे। इन्नमा अम्वालुकुम व औलादुकुम फितना,
तू चए तो मुझे एतिरो बैलेंस, मुझी एतिरी वॾी मुलाज़मत, ही माल, ही औलाद, ही घर, ही गाड़ियों, रिहाइश, ही नेमतूं, ही मुझा प्रोटोकॉल। अल्लाह फरमाए तो अम्वालुकुम व औलादुकुम फितना। बंदा गाफिल न थी, तुझो माल बि इम्तिहान ना, तुझो औलाद बि इम्तिहान। तुझे तो ये सब कुछ मौजूद है। अल्लाह फरमाए तो इम्तिहान है। अल्लाह खलकल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। फरमाए मु मौत के ठायो, मु जिंदगी के ठायो ताकि आजमाया के रहे जेको चंगा अमल करे। तू ठयो ही रब जी बंदगी जे लाइ, तुझो मकसद ही अल्लाह जी इबादत है, ॿियो कुझु बि न। माफ़ करा जेकॾहिं मकसद नथो सुञाणे तो तुझो बेवकुल केर बि कोन्हे। जेकॾहिं तुझा फराइज़ पूरा कोन्हनि तो जहिड़ो बेवकूफ़ केर बि कोन्हे, तो जहिड़ो नादान केर बि कोन्हे। अॼु मोटी आहे, फराइज़ खे पूरो कर, नवाफिल जो पाबंद थी। जॾहिं फराइज़ जी तकमील थींदी त इंशाअल्लाह गुनाहनि जो ख़ात्मो थी, इंशाअल्लाह निगाह झुकी वेंदी, इंशाअल्लाह ज़बान सच्चाई जी आदी थी वेंदी, पोइ इंशाअल्लाह दिलनि में तक़वा परहेज़गारी अची वेंदी। अल्लाह जा माण्हू जॾहिं फराइज़ पूरा हुजनि पोइ असांखे माफ़ी जी ज़रूरत आहे, पोइ असांखे मग़फ़िरत जे सवालनि जी ज़रूरत आहे। ॾिसो अल्लाह केॾो महिरबान, अल्लाह केॾो महिरबान। हिकु हदीस पढ़ां थो, दिल में ख़्यालु ईंदो आहे। अक्सर दोस्त सवाल बि पुछनि था, साईं साॻियो गुनाह वरी थी वञे, पोइ गुनाह कयोसीं, तौबा कईसीं, वरी साॻियो गुनाह थी वियो, गलती जो इर्तिकाब थियो, रब जे साम्हूं रुनासीं, वरी साॻी गलती जो इर्तिकाब थियो, छा थींदो? जवाब हदीस में मौजूद है। अर्श रब केतिरो वॾो महिरबान आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, अल्लाह ताला फरमाए थो तो मुझे बंदो गुनाह कंदो आहे, उनका गलती थी वेंदी आहे, उनका जुर्म थी वेंदो आहे, वो मुझे दर ते ईंदो आहे, मोटंदो आहे, पंहिंजा हथ खणे थो, सवाल करे तो अल्लाहुम्मा ग़फिरली, अल्लाह मां गुनाहगार, अल्लाह मां खताकार, अल्लाह मुझा गुनाह मूंखे माफ़ फरमा। रब्बुल आलमीन अर्श ताईं गुनाहगार के जवाब ॾींदो आहे। अल्लाह जी मेहरबानी हिन बंदे ते केतिरी वॾी आहे। फरमाए तो मुंहिंजे बंदे ॼाणियो तो मुझो रब आहे, मुझो ख़ालिक आहे, जेको गुनाहनि खे माफ़ करण वारो आहे। क़द ग़फ़रतु लिअब्दी, अॼु मूं पंहिंजे बंदे जे गुनाहनि खे माफ़ करे छॾियो। सुम्मा आदा, बंदो आहे, वरी गुनाह थी वियो, वरी ग़लती थी वई, ॿिए दफ़ो मोटी आयो, वरी साॻिया लफ़्ज़, वरी रोए तो पंहिंजे रब खे सॾे थो। रब्बुल आलमीन फरमाए तो क़द ग़फ़रतु लिअब्दी, मां बंदे जा वरी गुनाह माफ़ करे छॾिया। सुम्मा आदा, बंदे खां वरी ग़लती थी, वरी गुनाह थियो, वरी रब्बुल आलमीन जे दर ते मोटी आयो। आखिर में ख़बर थो अल्लाह छा थो चए। रब्बुल आलमीन फरमाए तो क़द ग़फ़रतु लिअब्दी वलियफ़अल मा शा, मां पंहिंजे बंदे जा ॾोह माफ़ करे छॾिया आहिनि, चाहे जेतिरा गुनाह करे इहो माफ़ी घुरंदो वेंदो, मां माफ़ कंदो वेंदुसि। अल्लाह जा वादा मोटी अचो, वो रब वॾो महिरबान। हिन बाबरकत महीने में मोटी अचो, जेकॾहिं रब खां माफ़ी न वरितीसीं त तबाह थी वेंदासीं, बर्बाद थी वेंदासीं। आदम अलैहिस्सलातु वस्सलाम चयो व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन, अल्लाह तो माफ़ न कयो, तो रहम न कयो, आदम अलैहिस्सलाम बि बर्बाद थी। अल्लाह अकबर। जॾहिं अबुल बशर इंसानियत जो वालिद बि ईअं चए, अल्लाह तो माफ़ न कयो त मां बर्बाद थी वेंदुसि, पोइ असांजो छा थींदो? गुनाहगारो सोचो, नमाज़ छॾण वारो सोचो, रोज़ा न रखण वारो सोचो। जॾहिं अबुल बशर बि ईअं चयो, अल्लाह जेकॾहिं तो माफ़ न कयो असां बर्बाद थी वेंदासीं, पोइ असांखे बर्बादी खां केरु बचाए सघे थो? ही तकब्बुर, ही अना, आकड़, गुनाहनि जी ज़िंदगी, नाफ़रमानी जी ज़िंदगी, पोइ यादि करियो असांजी तबाही अकेली थी। नूह अलैहिस्सलातु वस्सलाम चयो, अल्लाह हुन त पुट जो सुवाल कयो। अल्लाह अकबर। सूरह हूद के पढ़ो, आयात के तर्जुमे के पढ़ो, अल्फाज से गौर करो। नूह अलैहिस्सलातु वस्सलाम चए तो इब्नब्नी मिन अहली, अल्लाह मुझे जिस्म जो टुकड़ो आहे, अल्लाह मुझे वजूद जो हिस्सो आहे, अल्लाह मुझे खानदान जो फर्द आहे, अल्लाह मुझे अखे जे साम्हूं गर्क थी वियो आहे। अल्लाह फरमाए थो यारो इन्नहु लैसा मिन अहली, वो तुझे अहल मां कोन्हे, तोखे नसीहत था करियो, ॿीहर सवाल बि न कयो। अल्लाह अकबर। ॿीहर वरी सवाल बि न करिया, पंहिंजे पुट जे बारे में दुआ कर घुरिजे। अॼु न कंहिं वालिद खे ईअं चयो, कंहिं पीउ खे ईअं चयो त पंहिंजे पुट जे बारे में दुआ न कयो।
केड़ो बि नाफरमान पुट होॾे पर पीउ दुआ वरी घुरंदो आहे, ज़रूर घुरंदो आहे। पर अर्श जे रब रोकियो हे नूह अलैहिस्सलाम पंहिंजे पुट जे लाइ दुआ न घुरियो। जेकॾहिं तव्हां वरी सवाल कयो पोइ तव्हांजो सुवाल बि किथे जाहिलनि मां थी न थी वञे। नूह अलैहिस्सलाम चयो वइल्ला तग़फिर वतरहमनी अकुम मिनल खासिरीन, अल्लाह जेकॾहिं तो माफ़ न कयो त नूह अलैहिस्सलाम बर्बाद थी। पोइ गुनहगार खतान में जिंदगी गुजारण वारा इंसानो कोई सोचे वेठो एहतिसाब करियो पंहिंजी ज़िंदगी जो। जेकॾहिं असां माफ़ी न घुरी सघियासीं, जेकॾहिं पाण गुनाह माफ़ न कराए सघियासीं, पोइ तबाही खां केरु नथो बचाए सघे, पोइ बर्बादी खां केरु नथो बचाए सघे। मोटी अचो पंहिंजे दर ते, अल्लाह रब्बुल आलमीन जे दर ते पंहिंजे निगाह में हया पैदा कयो, ज़ुबान ते सच्चाई आयो, दिलनि में तक़वा परहेज़गारी आयो। हे रमज़ान जो महीनो इनक़िलाब जो महीनो थियणु खपे, तब्दीली जो महीनो थियणु खपे, गुनाहनि जे ख़ात्मे जो महीनो थियणु खपे, नेकियनि ते हमेशगी जो महीनो थियणु खपे। 11 महीननि खां पोइ इन जे लाइ ईंदो आहे ताकि तव्हांजे वजूद में तब्दीली अचे, ऐं तब्दीली जो आगाज़ थिए। पोइ असांखे कंट्रोल करणो पवंदो पंहिंजे निगाहनि ते, असांखे कंट्रोल करणो पवंदो पंहिंजे ज़बान ते। यादि रखो जेकॾहिं कंट्रोल न थियो, ज़बान जो हिकु जुमिलो बि असांखे बर्बाद करे छॾे। मुझे भाइयों, मुझे भेनरों, ये तमाम सामईन खिताब ॿुधी रहिया आहिनि। अल्लाह ज़बान जो यकीनन कॾहिं हिकु जुमिलो, कॾहिं ज़बान जो हिकु जुमिलो बि इंसान खे बर्बाद करे वेंदो। असां त हिकु ॾींहं में ख़बर न आहे केतिरे दफ़ा ग़ीबत कई आहे, ख़बर न आहे केतिरे दफ़ा कूड़ ॻाल्हाए, ख़बर न आहे केतिरनि खे असां ताना ॾिना हूंदा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाता ॿ नेक माण्हू, परहेज़गार, हिकिड़ो मुत्तक़ी, इबादत गुज़ार हो, ॿियो गुनाहगार। नेक गुनाहगार खे सम्झाए थो त गुनाह न कर, ग़लतियूं न कर। गुनाहगार गुनाह कंदो रहो, नेक इंसान खे कावड़े नाराज़ थी थिए थो, अल्लाह तोखे कॾहिं माफ़ कोन करे। सिर्फ एक जुमलो, सिर्फ एक जुमलो, अल्लाह तो के करा माफ न करो। रब्बुल आलमीन फरमायो मंज़िल्लज़ी यतअल्ला अलैया, केर है जेको मुंहिंजी ज़ात जे बारे में जुर्रत तो करे। अॼु मां उन गुनाहगार जे गुनाहनि खे माफ़ करे छॾियो आहे। वहबतु अमलका, ए नेक इंसान तुंहिंजे तमाम नेकियनि खे बर्बाद करे छॾियो। अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था क़ाल कलिमतन औ बकत दुनिया हो आखिरता, उन नेक इंसान एक जुमलो चयो हुयो, उन करे हुनजी दुनिया में बर्बाद थी वई त आखिरत में बर्बाद थी। अल्लाह जा बांदो पंहिंजे ज़बान ते कंट्रोल करियो। मुंहिंजो माइरो, मुंहिंजो भेनरो, यकीनन ज़बान जे इस्तेमाल में असां खां वॾो ग़लतियूं थियनि, वॾा जुर्म थियनि। हिकु औरत आई, शिकायत खणी आई मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जा नबी मुंहिंजो मुड़ुस अहिड़ो आहे, उनखां ग़लतियुनि जो इर्तिकाब थिए, उनखां जुर्म जो इर्तिकाब थिए। रहमतुल्लिल आलमीन औरत जी शिकायत खे ॿुधनि था, ॿुधण खां बाद फरमाइनि था उन्ज़ुरी अइला अंत वेंदा, ए औरत तूं त शिकायत खणी आई आहे, पर आख़िर में तुंहिंजे लाइ हिकिड़ी नसीहत आहे। उन्ज़ुरी अइला अंत वेंदो, तूं सोच त तो मुड़ुस जा घणा हक़ अदा कया, किथे तो उनखे इज़ायत कोन्हे, किथे तो उनखे तकलीफ़ तो कोन ॾिनी, किथे तो उनजी हक़ तलफ़ी तो कोन कई आहे, किथे तूं हुकूक जी अदायगी में तूं पाण त खुटल न आहीं। उन्ज़ुरी अइला अंत वेंदो, ऐं औरत तूं सोचे वठ त तो पंहिंजे मुड़ुस जा केतिरा हक़ अदा कया आहिनि। फ़इन्नहु जन्नतुकी व नारुक, छा लाइ त तुंहिंजो मुड़ुस तुंहिंजे लाइ जन्नत बि आहे त तुंहिंजे लाइ जहन्नम बि आहे। छा मतिलबु आहे? सम्झाइण जो मक़सदु इहो त औरत जेकॾहिं तूं मुड़ुस जा हक़ अदा कंदे त यकीनन तुंहिंजे लाइ इहो जन्नत जो बाइस थिए। पर जेकॾहिं तो हक़ तलफ़ी कई, जेकॾहिं तो नाफ़रमानी कई, जेकॾहिं तोखां हुकूक में कोताही थी वई, पोइ यादि रख तोखे जहन्नम खां केरु कोन थो बचाए सघे। यकीनन मुसलमानो, यकीनन असां वॾा नरम हूंदा आहियूं जॾहिं घर खां ॿाहिरि हूंदा आहियूं, पर जॾहिं असांजो कदम घर में पए थो पोइ ज़बान ख़बर न आहे छो तब्दील थी विया, पर नरमी ख़बर न आहे शायदि असां ॿाहिरि विकिणे पोइ घर में दाख़िल थींदा, शायदि ॿई पासा मर्द औरत ॿिन्ही तरफ़ां जो मसइलो हुजे। कैफ़ियत असांजी आहे त ज़बान ते कंट्रोल ई न आहे, बर्दाश्त जिंदगी में खत्म थी चुकी है। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा अल्लाह जे घर सां भलाई जो इरादो कंदो अल्लाह उनके नरमी अता कंदो। मुर्स की ज़बान ते नरमी कोन रही, घरवारी की ज़बान ते नरमी कोन रही, अल्लाह जे बानो को घर में सुकून किथा अचे, को इत्मीनान किथा अचे। यकीनन सुकून जो बाइस या नरमी है, सुकून जो बाइस ज़बान ते कंट्रोल है।
असा ज़बान ते कंट्रोल रखियो को मर्द उड़े औरत उड़े ज़बान जेकन आज़ाद आ तो शायद जिंदगी में सुकून ही न अचे। अल्लाह उन घर सां जैसा भलाई जो इरादो कंदा उनके नरमी ॾींदो। असां नरमी केतिरी औलाद जे लाइ घर वारनि जे लाइ जेकॾहिं औरत आहे त पंहिंजे औलाद जे लाइ या मुड़ुस जे लाइ वालिदैन जे लाइ रिश्तेदारनि जे लाइ अल्लाह ज़बान असांजी ज़बान कीअं संभालंदी केतिरी तेज़ हलंदी कीअं गुनाह शुमार कंदा आहियूं ॿियनि जा कीअं ग़लतियूं ॿुधाईंदा आहियूं ॿियनि जा ऐं असां अल्लाह माफ़ करे असांखे तौबा तॾहिं यादि ईंदी आहे जॾहिं ॿियनि जा गुनाह हुजनि चवंदा तौबा फलाणो एतिरो वॾो गुनाहगार ऐं जॾहिं पंहिंजी वारी अचे असां गुनाहनि जा वकील थी वेंदा। हालांकि पंहिंजे गुनाह ते तौबा जी ज़रूरत आहे। मुस्लमान यकीनन जेकॾहिं असां चाहियूं था असां रब्बुल आलमीन खे राज़ी करियूं तो ये महीनो इनकलाब जो महीनो ये महीनो तब्दीली जो महीनो पंहिंजे निगाहनि ते कंट्रोल सिखो पंहिंजे ज़बान ते कंट्रोल सिखो ऐं जेकॾहिं का औरत ज़बान ते कंट्रोल नथी उनकी ज़बान का पड़ोसी महफूज ना है उनकी ज़बान का वालिदैन महफूज ना है उनकी ज़बान का नऊज़ बिल्लाह सुम्मा नऊज़ बिल्लाह उनजो मुड़ुस महफूज ना केॾी नाशुक्रिया औरत जेका उनजो मुड़ुस भी महफूज न रहे जेकॾहिं पंहिंजी ज़बान सां का औरत मुड़ुस खे तकलीफ़ ॾींदी ऐं जेकॾहिं उनजो मुड़ुस नेक आहे परहेज़गार ख़बर त पोइ छा थींदो आहे इन गुनाहगार औरत खे जन्नत जूं औरतूं जवाब ॾींदियूं जन्नत जूं औरतूं इन गुनाहगार औरत खे चवंदियूं ऐं औरत इहो मुड़ुस तो चंद ॾींहं जो महिमान इहो मुड़ुस तोसां के साल ज़िंदगी गुज़ारींदो इहो अनक़रीब दुनिया खे छॾे असां वटि अचण वारो औरत रुकजी वई इनखे ईज़ा न ॾे इनखे तकलीफ़ न ॾे यकीनन इहा जन्नत जे हूरनि जी तरफ़ां हिन दुनिया जे तमामु औरतुनि जे लाइ तमामु वॾी नसीहत आहे। औरतुनि खे पंहिंजे ज़बान ते कंट्रोल करणु खपे। यकीनन के नेक औरतूं के परहेज़गार औरतूं बि गुज़रियूं आहिनि उम्मु ऐमन नबी अलैहिस्सलाम जी रिज़ाई अम्मान यानी जे नबी अलैहिस्सलाम के नंढपिण में खीर पियारियो रहमत काइनात इंसानी दुनिया में लाडाणो करे विया अबू बकर रज़ी अल्लाह तआला उमर रज़ी अल्लाह तआला वटि अचंदा चवंदा उमर मूंसां गॾिजी हलो एंतलिक बिना इला उम्मे ऐमन अॼु असीं उम्मे ऐमन सां मुलाक़ात कंदासीं नज़ूरुहा कमा कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यज़ूरुहा उन बुढ़ड़ी औरत सां मुलाक़ात कंदासीं छो त अल्लाह जे नबी सां मुलाक़ात कंदा इहो सुन्नतुनि जा वफ़ादार इहो सच्चा मोहब्बत करण वारा अल्लाह जा नबी हिकु बुढ़ड़ी औरत सां मुलाक़ात कंदा उमर अॼु असां उन सां मुलाक़ात कंदासीं सुन्नत ते अमल ईअं कबो आहे नबी अलैहिस्सलाम जे अंदाज़नि खे ईअं इख्तियार कबो आहे। ॿई सहाबी उन औरत वटि आया ॾिसनि था त उहा बुढ़ड़ी औरत रोई रही आहे रोअंदे ॾिसी ताजुब थियो चवनि था अम्मा अल्लाह जा नबी त अञा बि वधीक ख़ुशि हूंदा छो तो आख़िरत में हलिया विया उते त अल्लाह जो वॾो नेमतूं हूंदियूं अल्लाह जा वॾा इनाम हूंदा ए अम्मा उम्मु ऐमन तव्हां छाजे लाइ रोई रहिया आहियो उन बुढ़ड़ी औरत ॾाढो प्यारो जवाबु ॾिनो चए थी अबू बकर उमर मां इन करे कोन थी रोआ त मूंखे ख़बर कोन्हे त नबी अलैहिस्सलाम जे लाइ आख़िरत में इनामात हूंदा मां यकीनन ॼाणियां थी मुंहिंजे नबी जे लाइ आख़िरत में वॾा इनाम हूंदा पर अबू बकर उमर रोआ इन करे थी तां जिब्रील कुरान खणी कोन नाज़िल थी रोआ इन करे थी त अल्लाह जी वही आसमान खां हाणे पंहिंजे नबियनि ते नाज़िल कोन थी रोआ इन करे थी त मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आखिरी नबी हाणे न नबी ईंदो न आसमान खां कुरान जो आयतूं नाज़िल थींदियूं इहे जुमला ॿुधी अबू बकर बि रोअनि था उमर बिन ख़त्ताब बि रोअनि था ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे इस्लाम जी तारीख़ में अहिड़ियूं औरतूं बि गुज़रियूं आहिनि जिन्हनि जा जवाब ॿुधी अबू बकर बि हैरान थी उमर बिन ख़त्ताब बि हैरान थी विया त मुसलमान यकीनन असांजे ॿारनि खे असांजे वालिदैन खे अहिड़नि न्याणियुनि जी ज़रूरत आहे अहिड़नि पुटनि जी ज़रूरत आहे अहिड़ी तरबियत जी ज़रूरत आहे असांखे अहिड़े मुआशरे अहिड़े इस्लाह जी ज़रूरत आहे मुंहिंजी गुफ़्तगू जो ख़ुलासो आहे नमाज़ जो मक़सदु आहे गुनाह छॾियो रोज़े जो मक़सदु आहे गुनाह छॾियो हज जो मक़सदु आहे गुनाह छॾियो सदके ज़कात ज़िक्र अज़कार जो मक़सदु आहे गुनाह छॾियो सभु कुझु करो गुनाह न छॾे सघिया आहियो
तो शायद तव्हांखे नेकियनि जी लज़्ज़त कोन नसीब थी आहे, ईमान जी लज़्ज़त नसीब कोन थी आहे, सिदक़नि जी मिठास शायद तव्हांखे अञा कोन मिली आहे। अचो इहे सभु नेकियूं करियो, गुनाहनि खे अलविदा चयो, रब जे दर ते सची तौबा करियो। इंशाअल्लाह रब्बुल आलमीन तव्हांखे मूंखे पंहिंजी इस्लाह करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह जा जेके फ़राइज़ आहे असां उहे सभु पूरा करियो, गुनाहनि खे छॾे ॾियो, रब जे दर ते सची तौबा करियो। अल्लाह ताला मूंखे तमामु ॿारनि ऐं नेरनि खे पंहिंजी इस्लाह करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। वाख़िर दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।